अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों माया खलील अहमद कुरैशी ऐं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल खलील अहमद व्लॉग। दोस्तों अॼो की पंहिंजी हिन वीडियो में असांजे बिज़नेस जे बारे में ॻाल्हि कंदासीं। उहो आहे कैटल फार्मिंग जो कारोबार। जीअं असांजी हीअ सीरीज़ हले पई कैटल फार्मिंग जे कारोबार जी, उन जो हे सेकेंड पार्ट आहे। दोस्तों हिन में असां डिस्कस कंदासीं त असां मतिलबु कि हुन जो जेको जानवर आहिनि हिन में असां जेको उनखे ॿचनि जो मतिलबु कि कारोबार कीअं था करे सघूं। हुन जा असांखे ॿचा कराइणा आहिनि कारोबार इन जा जानवर जा, ऐं उनखे असांखे सेल आउट करिणो आहे। हिन में बेसिकली हिन लाइ तव्हांखे साॻिए नमूने शेड खपंदो। शेड खां पोइ जेको आहे तव्हांखे छा आहे करिणो, तव्हांखे मुख़्तलिफ़ नस्लुनि जूं नायाब नस्लूं जंहिंमें कुझु हुजनि, जंहिंमें आम नस्लूं बि हुजनि। मसलन गुलाबी थी नायाब नस्ल आहे हिकिड़ी, कामोरी थी नायाब नस्ल आहे, ईअं टेडी थी लोकल नस्ल आहे। ईअं तव्हांखे मुख़्तलिफ़ नस्लुनि जो तव्हांखे माल वठी अचिणो आहे। ठीकु आहे। उन में तव्हांजा जेको आहे 25% तव्हांजा मेल हुजनि, बक़ाया तव्हांजा फीमेल हुजनि जेकॾहिं तव्हां चूज़न में था वञो। बाक़ी जेकॾहिं वॾो आहे मिसाल ॿकरियूं आहिनि त उन में मिसाल 20 ॿकरियुनि लाइ हिकिड़ो जेको आहे सुठो ब्रीडर काफ़ी आहे। तव्हांखे छा आहे करिणो, हुननि जी क्रॉसिंग कराइणी आहे। हुन जा जेके ॿचा थियनि उन्हनि खे 6 महीननि ताईं तव्हांखे पाण वटि रखिणो आहे। छो त हो कुझु मतिलबु कि वॾा थियनि त पोइ तव्हांखे कढणो आहे। जंहिंमां जेका मतिलबु कि ॿकरी आहे उनजो त जेको चवंदा आहिनि त 3 महीननि ताईं जेको आहे मदर फीड ते हूंदो आहे ॿारु। बाक़ी पोइ अॻिते तव्हांजी खुराक वठिणो हूंदो आहे। अहिड़े हिसाब सां मुख़्तलिफ़ जानवर आहिनि। तव्हां जेकॾहिं मेहुनि जे कारोबार में था वञो त उनजो उहो हिसाबु किताबु आहे। जेकॾहिं तव्हां कुकड़ियूं वठो था उन्हनि जा तव्हां चूज़ा करे खपायो था, उनजो उहो हिसाबु किताबु आहे। ईअं ई मुख़्तलिफ़ जानवर आहिनि, उहो वेरी थो करे जानवर खां जानवर ताईं त तव्हां कहिड़े जानवर जो तव्हां खणो था। तव्हांखे ईअं करिणो आहे। इन में जेकॾहिं तव्हां कुकड़ियुनि जो कमु कयो था त पोइ त तव्हांखे इंक्यूबेटर वठिणो पवंदो। अॼुकल्ह आया आहिनि ऑटोमेटिक, उहे तव्हांखे वठिणो पवंदो। बाक़ी जेकॾहिं ॿकरियुनि जो आहे या जेको आहे मेहुनि जो आहे, उहे जीअं कैटल आहे उहा। बाक़ी कुकड़ियूं आहिनि जेके उहे कैटल त ख़ैर न आहिनि। मां तव्हांखे जस्ट एग्ज़ाम्पल ॾिनो, हो आहिनि बर्ड्स आहिनि, हो पखी आहिनि। पर मां एग्ज़ाम्पल ॾिनो, जेकॾहिं केरु कुकड़ियुनि जो बि कमु करणु चाहे त हू बि करे सघे थो इन तरीक़े सां। असांखे ईअं करिणो आहे। पोइ असांखे छा आहे करिणो, जेके ॿचा थियनि उहो असांखे किन बि सुठनि ॿिनि वापारियुनि सां ॻाल्हाइणो आहे, जेके असांजे इलाइक़े में जेके हाई लेवल जा वापारी हुजनि, सुठा, जंहिंजो नालो हुजे, उन्हनि सां ॻाल्हाइणो आहे। ॿियो जेको आहे जेकॾहिं मतिलबु कि आहे जेकॾहिं हल्की फुल्की नस्ल आहे, जीअं टेडी थी ॿकरियुनि में, त उहो असांखे वरी ॻाल्हाइणो आहे कंहिं कसाई सां, कंहिं हिकिड़े सां न ॿिनि सां। छो त हिकिड़ो जेकॾहिं मिसाल पेमेंट में लेट सेट करे थो त ॿियो जेकॾहिं जेको इंस्टेंट पेमेंट करे थो, कैश ॾिए थो, त असांजो कमु रुकबो न। असांजी पेमेंट हूंदी असां सां रोलिंग में उहा इस्तेमालु थी वेंदी। असांखे छा करिणो आहे, उन्हनि सां ॻाल्हाइणो आहे। पोइ असांखे असांजो जेको माल आहे उन्हनि खे सप्लाई करिणो आहे। उहो असांजो रेट हो जेको असांजे मार्केट जे हिसाब सां असांखे ॾींदा। असांखे छा आहे करिणो, साॻिए नमूने खातो लिखिणो आहे। ॿकरियूं जेके असां वठी था अचूं, मिसाल हिकिड़ियूं 50 ॿकरियूं आहिनि, त असांखे हुनजो खातो लिखिणो आहे। नंबर ॾेई भाई फलाणो नंबर ॿकरी फलाणी पीढ़ी त वरिती थी, हेतिरे में असांखे वरिती थी, हेतिरो किरायो पियो। उन में सॼो हुनजो लिखिणो आहे, डिस्क्रिप्शन लिखिणो आहे त बाबा हेतिरी असांखे जेको आहे हुनजो डॉक्टर जी असांजे जेको चेकअप जो ख़र्चु थियो, हेतिरो जेको हुनजी डिलीवरी थी उनजो ख़र्चु थियो, हेतिरो हिनखे असां गाह पठो जेको हिन खाधो आहे, हेतिरो हिन जे ॿचे खाधो आहे, उहो सॼो असांखे लिखिणो आहे। उन खां पोइ असांखे टोटल करिणो आहे, सम हेतिरो थियो। उन खां पोइ जेको मथे असांखे मिले थो अमाउंट, उहो असांजो प्रॉफिट आहे। हाणे हीउ सुठो कारोबार आहे, हिकु ज़बरदस्त कारोबार आहे। जेकॾहिं केरु स्मार्ट वर्क करे, हिन कारोबार खे मतिलबु सोची सम्झी करे, त हीउ हिकु ज़बरदस्त कारोबार आहे। काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके इवन हिकिड़ी ब्रीड जिन वरिती आहे, जस्ट ॿी कंहिं इन जे ब्रीड जे वेझो ई नथा वञनि। हिकिड़ी ब्रीड आहे, कंहिं वटि कामोरी आहे रुॻो, कंहिं वटि टेडी आहे रुॻो, कंहिं वटि रुॻो गुलाबी आहे। उहे उन में कनि पिया था, ऐं उहो उन मां हिकिड़ो सुठो जेको आहे रेवेन्यू अर्न कनि पिया था। हे हिकु ज़बरदस्त कारोबार आहे जेको आहे जेकॾहिं तव्हां करणु चाहियो त हीउ बहितरीनु आहे। हीअ मुंहिंजी अॼोकी वीडियो अगरि पसंदि आहे त लाइक कयो, कमेंट पंहिंजी राय ज़रूरु कजो। ऐं अगरि चैनल खे अञा सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन दॿायो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अस्सलामु अलैकुम।